केलो हिकु मज़ेदार ऐं सस्तो मेवो आहे, पर इन जी ख़ासियतुनि बाबति माण्हू घटि ॼाणनि था, छो त केले में त फ़ाइदनि जो ख़ज़ानो लिकियलु आहे। इहो ई सबबु आहे जो डॉक्टर बि केला खाइण जी सलाह ॾींदा आहिनि। केले में इंसान लाइ केतिरा ई फ़ाइदा आहिनि। केले में पोटाशियम, विटामिन सी, विटामिन B6 ऐं फाइबर जो जजो मिक़दार हूंदो आहे, जॾहिं त हिन में कैलोरीज़ घटि हूंदियूं आहिनि। हीउ एंटी ऑक्सीडेंट बि हूंदो आहे। अहिड़ी रीति ही हाज़मे वारे निज़ाम खे बहितर करण सां गॾोगॾु दिलि जी सिहत लाइ बि फ़ाइदेमंद आहे। विटामिन सी, विटामिन B6 ऐं पोटाशियम वारनि ऐं खल खे सिहतमंद रखण में अहम किरदार अदा कनि था। विटामिन सां घुंज न थींदा आहिनि ऐं विटामिन बी मेलानिन ज़रनि खे सरगरम कंदो आहे, जेको वारनि ऐं खल जे रंग में अहम किरदार अदा कंदा आहिनि। पोटाशियम खल में घिम बरक़रार रखण में मदद ॾींदो आहे, जॾहिं त ही उहा शइ आहे जेका वारनि में वाध वेझ में मदद कंदी आहे। हिन सां वार नरम थींदा आहिनि ऐं मज़बूत थी वेंदा आहिनि। मजमूई तौर ते केलो सिहत जे हवाले सां अहम किरदार अदा करण सां गॾोगॾु अव्हां जी ज़ाहिरी शख़्सियत खे बहितर करण में मदद कंदो आहे। केला खाइण सां ज़हनी परेशानी घटिजंदी आहे, छो त हिन में ट्रिप्टोफान हूंदो आहे। ही इंसान जे मूड ते सिधी रीति असरअंदाज़ थींदो आहे। मिठो हुजण बावजूदि केलो ॿियनि मेवनि जे भेट में घटि कैलोरीज़ रखे थो ऐं हिन सां वज़न बरक़रार रखण में मदद मिलंदी आहे। केलो जिस्म खे एतिरी तवानाई ॾिए थो जो थक लाहिण में मदद मिलंदी आहे। केले में विटामिन हुजण जे करे ही क़ुव्वत मुदाफ़ियत वधाईंदो आहे ऐं अव्हां बीमार थियण खां बचियल रहंदा आहियो।